दोस्तों ॿीहर वीडियो जी शुरुआत कई है। ये जेका फंदक दर कसर काज़मीन होटल काज़मीन जी जेका होटल है वह ॾिसी सघो था। बेहतरीन वॾी जेका आलीशान होटल है जेका तव्हां बि ॾिसी सघो था। काफ़ी हिनजी फ्लोर आहिनि ऐं दोस्तों ही कुछ हिते एंटरटेनमेंट जे लाइ ठाहिया विया आहिनि। कुछ जेके उहे नक्श जेके आहिनि काठ जे हिसाब सां जेके आहिनि उहे जोड़िया विया आहिनि, उहे बि ॾिसी सघो था। हिकिड़ो अजीब जेको सो हिन जो आहे ही फौजी चेक पोस्ट आहे, उहा बि ॾिसी सघो था। दोस्तों अॻियां वीडियो ठाहींदे अॻियां वरी मार्केट में असीं वञी रहिया आहियूं ऐं असीं जेका पंहिंजी होटल खां काफ़ी परे निकिरी चुका आहियूं। हाणे असीं जेको वरी वापसि हुन होटल ते पुॼंदासीं या जेको सॼो ॾींहुं लॻाए पोइ पुॼंदासीं, छाकाणि असीं बिल्कुलु वाक़ुफ़ु कोन आहियूं। हिते अहिड़ा मोटर साइकिल जेके आहिनि उहे हलनि था ऐं शहर जा जेके आहिनि मनाज़िर हा ही फंदक जेका आहे फंदक व मतम बिर्ज अल ख़लीज ऐं फंदक व मतम माना रेस्टोरेंट बि गॾु ऐं रिहायशी होटल बि गॾु। हिन जी माना इहा आहे कुझु न कुझु जेका आहे असांखे हाणे अरबी जेका इराक़ी उहा असांखे सम्झ में अचे थी। कुझु वर्ड जेके आहिनि असीं हाणे सम्झणु शुरू थी विया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों ही शहर जा जेके आहिनि उहे मनाज़िर शहर काफ़ी हद ताईं बंदि आहे ऐं असांखे बि जेको अखियुनि में हाणे थोरी घणी जेका चश्मो त मूंखे पातल आहे, तंहिंजे बावजूदि जेको आहे अखियुनि में जेका मिटी आहे उहा महसूसु थी रही आहे। दोस्तों हाणे वीडियो खे वरी बंदि कंदासीं। हिते जी